पर असांखे यकीन आहे त सिंध जा माण्हू कॾहिं बि मज़हबी इंतहा पसंदी खे, दहशतगर्दी खे क़बूल न कंदा। असां तारीख़ में कॾहिं बि दहशतगर्द न रहिया आहियूं। सिंध जी हज़ारे सालनि जी तारीख़ खे तव्हां खोले ॾिसंदव त सिंध जे माण्हुनि कॾहिं बि उथी करे कंहिं पाड़ेसिरी मुल्क ते कॾहिं बि हमलो न कयो। हिन में मीरवा गोरचाणी में हिकिड़ो वाक़ियो थियो जंहिंमें होली हुई, हुन रंगनि जी पिचकारी हुई आहियूं खे, त उतां जे लोकल मौलवीन, पोइ ख़बर न आहे त सिंधी हुआ या गैर सिंधी हुआ, पर उन्हनि चयो पिचकारी जे ज़रिए हेठि ख़ुदा जो नालो लिखिजी वियो आहे वग़ैरह वग़ैरह। इन बुनियाद ते उन्हनि ते हमलो करे उन सॼे हिंदू ॻोठ खे गॾाए उतां खां तव्हां जेकॾहिं उते वञी ख़बरूं वरितो या ख़बर असां इन खे कंडेम बि कयोसीं, असां इन जे ख़िलाफ़ उतां जा असांजा लोकल दोस्त उते शामिल बि थिया, असां पाण बि विज़िटियूं कयूंसीं, त उते गैर सिंधी इन में मुलविस आहिनि।